अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यज़ल आलिमन कदीरन हय्यन क़य्यूमन समीअन बसीरा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मदिनिल्लज़ी अरसलहु लिन्नासि काफ़तन बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इतरतिहि व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अम्मा बाद फ़ौज़ बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा ज़ागल बसर व मा तग़ा लक़द रआ मिन आयाति रब्बिहिल कुबरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम। थोरन मथे थोरा मुते मारू अड़न जा थर में वारी थोरड़ी तिहा खां बि घणेरा भलायूं ऐं भेरा ऐं लाहियो लाहींदस केतरा। अल्लाह तबारक व तआला फिल कुरानिल मजीद वल फुरकानिल हमीद इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। आवाज न तो अचे। अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्ली अला सय्यिदना व मौलाना व मुनीबना हबीबना महबूबना व तबीबना। दोस्तानी जी वकार अल्लाह जा शुक्र ऐं एहसान जे मालिक करीम तो ऐं असां खे मस्जिद जे अंदर मुस्तफा करीम जे शान ॿुधण जी तौफीक बती। सब थोरो अॻियां थियो, थोरो अॻियां थी वियो त जीअं जेके ॿाहिरि बीठल आहिनि उन्हनि खे जॻह मिले। सुर्कीअ जो सब अंदर खणो उनखे खणो सब वेझा थी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, ही माह मुबारक रजबुल मुरज्जब जो हली रहियो आहे। ही माह मुबारक जे अंदर 27 जी तारीख़ मुस्तफा करीम लजपाल नबी मेराज फरमायो वियो। मेराज थोड़ा खामोश थी वियो। मुस्तफा जो शान ॿुधो ऐं सुभान अल्लाह चओ। मुंहिंजे लजपाल नबी जो मेराज चइबो आहे उन सफ़र खे जो मुस्तफा करीम लजपाल नबी मदीने वारे साईं मक्का मुकर्रमा खां बैतुल मुक़द्दस ताईं, बैतुल मुक़द्दस खां 7 आसमाननि खां मथे, अर्श मुअल्ला खां मथे, सिदरतुल मुंतहा खां मथे वञी लजपाल नबी मुस्तफा करीम अल्लाह जो दीदार फरमायो। सुभान अल्लाह। इन सफ़र खे मेराज सॾिबो आहे। मेराज अकुल जी समझण जहिड़ी ॻाल्हि न आहे। मां हितां मेहड़ मां हिते आयो आहियां। सुभान अल्लाह। तो वक़्तु लॻो आहे 4-5 कलाक इहो पे हले, केॾीमहिल हेॾे केॾीमहिल हेॾे केॾीमहिल हेॾे। यको पियो थो सफ़र हले। दोस्तानी जी वकार जेकॾहिं माण्हू हितां खां कराची वञे त सफ़र में अञा घणो वक़्तु लॻंदो, पर हितां खां जेकॾहिं माण्हू मदीने हले अञा घणो वक़्तु लॻंदो। मदीनो वाला सभिनी खे ॾेखारे छॾनि। मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे, चओ न सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब हिक वारी मदीने ॾे घुराए दरबार जो दर्शन आया खणी। मुंहिंजा महबूब हिक वारी मदीने में वसे रहमत थी रात्यानी। रहमत जे साये में मुंहिंजा आका रहा खणी। मुंहिंजा महबूब हिक वारी मदीने ॾे घुराए खणी। अल्लाह शाला सां सभिनी खे मदीनो घुमाए। जेकॾहिं माण्हू हितां सफ़र कंदो मदीने ॾांहुं
त इंसान खे अञा वधीक टाइम दरकार आहे पर हे मुंहिंजे मुस्तफा करीम जो मेराज हुयो जो रात जे थोरड़े हिस्से जे अंदर हेडो वडो तवील सफर थियो हेडा वडा आसमान ॾिठाऊं जन्नत जहन्नम ॾिठाऊं आसमान खां मथे सिदरतुल मुंतहा खां मथे रब जो दीदार करे गुफ्तगू करे मोटी आया जेको बिस्तरे तां उथिया हा बिस्तरो अञा गरम हुयो वुज़ू करे जेको पानी वहे पियो अञा पानी वहे पियो जेका डारी मुबारक चुरी हुई उहा अञा चुरी रही हुई दरवाजे जी खिड़की अञा लुॾे पई त मुस्तफा मोटी सुभान अल्लाह यानी अख छिंभण जेतिरी भी देर न लगी महबूब मेराज करे मोटी एतराद कंदा त बाबा कीअं थो मेराज थी सघे अख छिंभण जे अंदर असां हितां वञूं था को वेझे वारा शहर उते बि 2-3 कलाक लगी था वञनि एतिरो डिघो सफ़र थोरड़े वक़्त में कीअं थींदो रब तो फरमाए इहो मुस्तफा सफ़र नाहे कयो बल्कि मां रब पाण सफ़र अल्लाह जो क़ुरान तो फरमाए सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला काहे उहा ज़ात जंहिं सैर करायो आ पंहिंजे ख़ास माने यानी बेके सफ़र नाहे करायो के आम इंसान सफ़र नाहे करायो ए हमल वारो सफ़र कराइण वारी ज़ात रब जी आहे रब जी ज़ात उहा वा जेका 7 आसमान 7 ज़मीन 6 ॾींहनि जे अंदरि ठाहे सघे थी उहो वा जंहिंजे हथ में ही सॼी दुनिया ऐं सॼी काइनात आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर सुभान अल्लाह अल्लाह बरकतन वारो आ जंहिंजे हथ में ही सॼी दुनिया जी मिल्कियत आ और उहो वॾे कुदरत वारो कुवत वारो वॾे शान वारो सुभान अल्लाह ए जेकर दुनिया जे अंदर ॾिठो वञे त हज़ारे इंसान आहिनि मखलूकात लखन जे तइदाद में आ तव्हां कीवलियूं त ॾिठियूं हूंदियूं तव्हां जीत ॾिठा हूंदा माकोड़ा ॾिठा हूंदा ए मच्छर ॾिठा हूंदा मक्खियूं ॾिठियूं हूंदियूं इहे हज़ारनि जे तइदाद में आहिनि उन हर हिकिड़ी कीवल खे उन जे घर में रिज़्क पहुचाइण वारी ज़ात रब जी फरमाए मा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्कुहा चीज़ ज़मीन जे अंदर रहे थी माकोड़ा किवलूं सोराखन में रहन थियूं जेके आसमान में रहन था जेके ज़मीन जे तहन में रहन था जेका ज़मीन जे पुठी ते रहन था रब हर हिकिड़े खे रिज़्क भी ॾे थो ऐं हर हिकिड़े जे ठिकाणे घर जी रब खे ख़बर आहे अमल वारो तव्हां सची सची क़सम सां ॻाल्हि करे ॿुधायो भला हे बारिशूं आयूं ॿोॾूं आयूं तव्हांखे रब रिज़्क ॾिनो या न ॾिनो रब तव्हांखे हलाए पियो न रब तव्हांखे खाराए पियो न रब खणी छॾियो आहे तव्हांखे रब जिथे हूंदो जहिड़े हाल में हूंदो रब तव्हांखे रिज़्क ॾींदो रब खां को विसरियो न आहे कॾहिं माशूक मुंहिंजे रब खां विसरंदो न कॾहिं बि उर्स फ़क़ीर मुंहिंजे रब खां विसरंदो न रब वॾी कुवत वारो रब वॾी ताक़त वारो आहे जेकॾहिं थोरड़े वक़्त जे अंदर मुस्तफा के एॾो सफ़र कराए त कराए सघे ओ मेरा अज मुस्तफा के रब पाण पियो कराए अञा थोरो ओ मेरा अज मुस्तफा के रब पाण पियो कराए असरा ही खुद कुरान पियो ॿुधाए मेरा अज मुस्तफा के मिलाए पढ़ो मेरा अज मुस्तफा
जिब्रील काहे आयो अच अदब सां हबीब के भी अर्ज ही करे हज़रत जिब्राइल अमीन नूरी फरिश्तो वा मलाइकन जो भी सरदारा रब फरमायो जिब्राइल अज मां चाहियां तो महबूब के पंहिंजो दीदार कराया रब फरमायो जिब्राइल वञी मुझे मुस्तफा के वठिया जी मलाइकन के खबर पे नबियन के खबर पे हमल वारन के खबर पे तो मुझे मुस्तफा जो शान छाहे मुझे मुस्तफा जी इज्जत अजमत रिफत मकाम कहिड़ो हुजूर जो शान मानुन के दिखारण जे लाए जिब्राइल के फरमायो जिब्राइल वञ अकेलो न विजाए पाण सां 70,000 मलाइका वठी वञ इए न विजाए उन सां गॾु हिकिड़ो बुराक भी काहे विजाए जेको शान वारो मेहमान हूंदो आहे उन जे लाइ पंहिंजी सवारी भी मोकिल भी आहे तव्हां त मूंखे घुरायो आहे पर रब भी पंहिंजे महबूब के घुराए पियो जो रब पंहिंजो ख़ास गुलाम हज़रत जिब्राइल अमीन मोकिलियो वञे जिब्राइल तू सरदार ही मलाइकन जो वठिया मुझे हुजूर के खबर पे मलाइकन के खबर पे नबियन के त मुझे मुस्तफा जो शान चाहे जडे मां हजरत आदम अलैहिस्सलाम के पैदा पे कयो ये मलाइका बचन मौला न मानुन के छोतो पैदा करी ये तो दुनिया में खून रेज़िम कंदा ये तो फदा फसाद झेड़ा कंदा इनन के मौला छोतो पैदा करी अज रब तो फरमाए वठी जो मुझे मुस्तफा के त मलाइकन के खबर पे शान वालो मुस्तफा मुझो आहे सुभान अल्लाह जने हजरत जिब्राइल अमीन मुस्तफा जी बारगाह में आयो हाने हुजूर आरामी ही उथारण मुनासिब भी ना है सद करे उथारे त बेअदबी आ हाने उथारे किए रब तो फरमाए कब्बिलिल रिजलैन इन मुस्तफा जे पेरन के चुम पंजी गल मुस्तफा जे पेरन जी तरिन सा ही मस कर चुराए त जी हुजूर सुजाग थी पवन दोस्तान जी बकार जडे न मुझे मुस्तफा करीम जे कदम मुबारकन जो नरम जी न गुलाब जो गुल थिंदा गुलाब जो गुल ठो दवा गुलाब जे गुल जी के सनड़ियों पतड़ियों थिंदियों न उन खां भी वधिक नरम मुझे मुस्तफा करीम जा पेर मुबारक मां महबूबन करीमन के हथ दिनो मुझे मुस्तफा के जो ही मुसाफो कयो मुझे लजपाल नबी जा हथ मुबारक इतात नरम हुया जी न को पशम हुंदिया सफा नाजुक सफा बारीक सफा नरम मुझे महबूब जा हथ भी ये डाढा पाकीज़ा सा सफा नरम हुया सुभान अल्लाह जिन मुझे महबूब के हथ दिनई तो वो हथ जेको हुजूर जे हथ सा हथ मिलाइंदो हुयो उन जो हथ भी खुशबूदार बणजी अज तो मेरा जिब्राइल जो थे जो हुजूर जे कदमन ताई पोतो आहे सुभान अल्लाह जॾहिं मुंहिंजो आका जे पेरनि जी तरिन मुबारक के पंहिंजा गिटा हयाई त मुंहिंजो मुस्तफा उथियो सुजाग थियो मुंहिंजा आका फरमाए जिब्राइल हिन वक्त में किए तू हिते आयो आही रात जो वक्त आहे बेगाह वक्त जे अंदर तू पहरी त ना आयो हुए अज अर्ज पे करे जिब्राइल अमीन या रसूल अल्लाह इन्नल्लाह हश्ताक इला लिकायक ए महबूब रब तुझे दीदार जे लाए तुझा मुलाकात करण जे लाए मुश्ताक आहे अज प्यार जो त जी तवा मुस्तफा अज तवा के दुनिया जा सफर सैर कराए रब जी बारगाह में वठी हला
सब तैयार मुझे मुस्तफ़ा तैयार थियो वुज़ू कयई नफल नमाज पढ़ी मक्का मुकर्रमा में बुराक ते सवार थियो बुराक हलण लगो जॾहिं न बुराक अचे बैतुल मुक़द्दस मस्जिद ते पहुतो उते 1.25 लख नबी पिया चवनि मरहबा 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 मुस्तफ़ा मरहबा मरहबा मुस्तफ़ा मुस्तफ़ा मरहबा मुस्तफ़ा मुस्तफ़ा तुझो अचण बुत भोरा थियण तुझो अचण बुत भोरा थियण ही तुझा मोजज़ा ही तुझा मोजज़ा मरहबा 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 मुस्तफ़ा मरहबा मरहबा मुस्तफ़ा मुस्तफ़ा सब मिली करे मुस्तफ़ा जी नात पढ़ो ही जेके मलाइक कुल्हन ते वेठा आहिनि ये लिखन ये शाहिद थियनि त हमल वारा मुस्तफ़ा जो शान बयान जॾहिं ये मजलिस बर्खास्त थींदी मजलिस ख़त्म थींदी ये मलाइक मुस्तफ़ा जी बारगाह में वेंदा अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह तव्हांजा आशिक हमल जे अंदरि पंहिंजूं निंड्रूं फिटाए पंहिंजा कमकार छॾे करे मस्जिद में तुंहिंजो ज़िक्र कनि पिया मलाइक भी तव्हांजे मथां गवाह थी रहिया आहिनि सुभान अल्लाह छो न पढ़जे मरहबा 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 मुस्तफ़ा मुस्तफ़ा लजपाल नबी मदीने वारो साईं उन जो दुनिया जे अंदरि दुनिया जे तख़्ते ते एड़ो महबूब जेड़ो को आयो वा न ईंदो मुझे मुस्तफ़ा जे मिसल को ॼाओ वा न ॼमंदो जॾहिं न मुंहिंजो मुस्तफ़ा आकाए करीम लजपाल नबी हीअं जो मस्जिद अक्सा में आयो त हीअं चेहरो मुबारक चमके पियो चमकी पई उते जेके नबी हुया उहे बि चवनि पिया वाह मुस्तफ़ा तुंहिंजो शान के शार चयो हसीनन जो हुस्न सुभान अल्लाह कयो गुलई कटे छलक महबूब जी आहे मथे मथे सबे चंद्र गड कजन हली मैदान अचन सबे चंद्र गड कजन हली मैदान में अचन उहे महबूब से पुजंदा किथे किथे हसीनन जो सुभान अल्लाह ओ डिठो जनब साईं यूसुफ कटियो पंहिंजो आमिरियो अकुल सब विञाए वेठा सटियो पंहिंजो आमिरियो ओ डिठो जनब साईं यूसुफ कटियो पंहिंजो आमिरियो अकुल सब विञाए वेठो सटियो पंहिंजो आमिरियो डिठो जनब मुस्तफ़ा सब महबूब जो दीदार कयो डिठो जनब मुस्तफ़ा घुरे जान बचा रयल हम जान सा दिनो कटे कटे हसीनन जो सुन कयो गुलई कटे सुभान अल्लाह में को हेड़ो सुहिणो आयो ई न आहे खुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई न आहे सुभान अल्लाह जेकॾहिं
तो का पुछणो आ त जिब्रील का पुछ हज़रत जिब्राइल अमीन तो चए कल्लब तो मशार कल्लर दव मगार बहा मा आ रही तो अफदल मिन मोहम्मद मां ज़मीन जी कुंड कुड़च ॾिसी आयो हा उत्तर ॾिठो ॾखण ॾिठो जुनूब ॾिठो सत आसमान सत ज़मीन ॾिसी आयो हा महबूब तो जहिड़ो आयो ई कान मुंहिंजो मुस्तफ़ा त आहे ई बेमिसाल दुनिया में को अहिड़ो सुहिणो आयो ई न आहे खुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई न आहे चाहींदो खुदा न चाहींदो खुदा पुनल आयो असांजे पुखे पुखे हसीनन जो कठे झलक महबूब जी आहे मथे मथे झलक महबूब जी आहे मथे मथे जॾहिं मुस्तफ़ा करीम लजपाल नबी मस्जिद अक्सा में आयो सब नबी सिफ़ुन में मुंहिंजो मुस्तफ़ा इमाम निमाज़ पियो पढ़ाए मुझा नमाज पढ़ी ऐं सिफ़ुन में सब मलाइक बीठा हुया सब नबी बीठा हुया सब पैगंबर बीठा हुया मालूम थियो त मुस्तफ़ा जो शान मथे हाणे जेकॾहिं न इमाम नमाज पढ़ाए हमल वारा इमाम नमाज पढ़ाए इमाम सां गॾु कीअं जमायती बीहंदो जेको बीहंदो नमाज थींदसि न थींदसि भला जेको इमाम खां अॻु बीहे उनजी नमाज थींदी उनजी नमाज न थींदी जेको इमाम जे पुठियां बीहंदो नमाज उनजी थींदी अॼु मलाइक महबूब जे पुठियां अॼु नबी महबूब जे पुठियां हज़रत आदम अलैहिस्सलाम भी बराबरी न पियो करे हज़रत नूह अलैहिस्सलाम बराबरी न पियो करे हज़रत ईसा रूहुल्लाह बराबरी न पियो करे हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह बराबरी न पियो करे हज़रत नूह नजीउल्लाह बराबरी न पियो करे सब पुठियां इस्माइल ज़बीहुल्लाह पुठियां इब्राहिम खलीलुल्लाह पुठियां हज़रत आदम अलैहिस्सलाम पुठियां सब नबी मुस्तफ़ा जे पुठियां बराबरी न पिया कनि अॼु मुल्लो गासलेटी ब किताब पढ़ी चए तो मुस्तफ़ा असां जहिड़ो आहे अरे हिन अकुल ते हेफ़ आहे इहो चरिया हूंदा इन्हनि त मुस्तफ़ा जो शान ॾिठो ई न आहे अरे जिब्राइल अल्लाह जा नूरी फरिश्ता भी बराबरी न पिया कनि अल्लाह जा नबी बराबरी न पिया कनि वरी अॼु को मुल्लो पियो बराबरी करे पर अमल वारा चवंदा आहिनि महबूब तुंहिंजो शान मथे सुभान अल्लाह अॻे शेर पे पढ़ियो न सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना भले भले मेरे नबी दिया शाना भले भले किस्मत है तेरे नाल दिया अर्श ने चुमिया जुतियां तेरे नाल समझ में इंदी है बेशक ओ अमीना केडिया किस्मत है तेरे नाल दिया अर्श ने चुमिया जुतियां तेरे नाल दिया ओ रब ने दिखाया शायार दिया सोने मन मोड़े मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तू थले थले मेरे नबी दिया शाना भले भले नबी दिया शाना भले भले मेरे नबी दिया शाना भले भले सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मेराज मुस्तफा करीम जो अल्लाह शान पियो ॾेखारे उते मजलिस पई हले सब नबी सिफुन में सब मुस्तफा जो शान ॿुधन पिया उते मुंहिंजो मुस्तफा शान बयान करे पियो मालूम थियो त मुस्तफा जो शान ॿुधण सभिनी नबियनि जी सुन्नत आहे। वारो तव्हांखे मुबारक आहे हिकिड़े नबीअ जी न ॿिन जी न बल्कि 1.25 लख कमो पेश नबियनि जी सुन्नत ते अमल पिया जेके 70,000 मलाइक हज़रत जिब्राइल अमीन जी सुन्नत ते अमल करे रहिया आहियो। सुभान अल्लाह उहे भी मुस्तफा जो शान ॿुधण जे लाइ वेठा लजपाल नबी जी इज्जत रिफ़त मक़ाम दर्जो अॼु दुनिया वारनि खे रब पियो ॾेखारे त मुंहिंजो शान मुस्तफा मुंहिंजे दिलबर हबीब जो शान ही निरालो आहे। जॾहिं नमाज़ पढ़ी फारिग थिया त मुंहिंजे लजपाल नबी जे लाइ बुराक आयो मुंहिंजो मुस्तफा करीम सफ़र मेराज ते आसमाननि ॾांहुं वञण लॻो आहे। अॼोकी साइंस थी चए आसमान ऐं ज़मीन जे विच में बाहि जा कुर्रा आहिनि आसमान ऐं ज़मीन जे विच में थधि जा कुर्रा आहिनि आसमान ऐं ज़मीन जे विच में ऑक्सीजन हवा कान्हे जेकॾहिं माण्हू हिकु सेकंड जे लाइ हवा जे दायरे मां मथे निकिरंदो इंसान बची न सघंदो इंसान हिकिड़े पल जे अंदरि मरी वेंदो पर मुंहिंजो मुस्तफा करीम बाहि जा कुर्रा महबूब खे असर न कयो इहे जेके थधि जा कुर्रा हुज़ूर पार करे विया इहो थियो साइंस अकुल दंग रहिजी विया मुंहिंजे मुस्तफा जो शान अकुलनि खां बि मथे आहे। साइंस थी चए त आसमान ते पहुचण जे लाइ असां जेकॾहिं रॉकेट ठाहियूं जेको हिकिड़े सेकंड जे अंदरि 1000 किलोमीटर बल्कि पूरी ज़मीन जो सफ़र करे अखि छिंभण जेतिरी देर में जेकॾहिं ओड़ो जहाज ठाहियूं जेको आसमान ॾांहुं वञे आसमान ताईं पहुचण जे लाइ बि 70,000 सालनि खां वधीक टाइम लॻंदो। मुंहिंजो मुस्तफा जो हीअं बुराक ते सवार थियो देर न थी आसमान पहिरियों अची वियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो उते पहुचनि त उते हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरीं ॾिठो आहे। आदम अलैहिस्सलाम हेठि मस्जिद अक्सा में अमल वारा सुजाग आयो निंड अची वेंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ पढ़ाई मस्जिद अक्सा में ज़मीन ते उते हज़रत आदम अलैहिस्सलाम मौजूद हुयो जीअं जो हुजूर हीअं आसमान ते वञनि जीअं पहिरीं आसमान ते वञनि त हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरीं उते मौजूद आहे। बुराक हुयो जंहिंजी रफ़्तार इहा हुई जो जिथे उनजी निगाह पए पई उते हुनजी विख पए पई एॾी स्पीड में उहो बुराक हलियो आहे पर हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरीं मौजूद आहे मालूम इहो थियो हीअ बुराक जी रफ़्तार ही उहा अल्लाह जे नबीअ जी बुराक खां पहिरीं पहुचण वारी ज़ात हज़रत आदम अलैहिस्सलाम नबीअ जी हुई मालूम थियो त नबीअ हिकिड़े सेकंड जे अंदरि अखि छिंभण खां पहिरीं जेकॾहिं जिथे चाहिनि पहुची सघनि था मालूम इहो बि थियो त हुजूर खे बुराक जी ज़रूरत न हुई मुंहिंजो मुस्तफा बग़ैर बुराक जे बि सफ़र करे सघियो थे पर बुराक त मुस्तफा जे शान वधाइण जे लाइ हज़रत आदम अलैहिस्सलाम ॻाल्हायो पहिरीं मौजूद हो पहिरें आसमान ते
मालूम थियो त जेके नबियन जी रफ्तार अन्या तेज हूंदी आहे असांजो अक़ीदो आहे त जे मुस्तफ़ा करीम जेकॾहिं को इंसान हमल जे अंदरि ॾुखारो हुजे परेशान हुजे मदीने ना मुहड़ो करे जॾहिं सॾ कंदो आहे या अॻसनी या रसूल अल्लाह असांजी मदद कर मुंहिंजो अक़ीदो आहे देर न थींदी मुस्तफ़ा जी मदद पहुची सुभान अल्लाह असांजो अक़ीदो आहे या न असां छा कंदा आहियूं या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह यार तू या रसूल अल्लाह यतीमन मस्जिद अक़सा गवाही थी दिए सब नबियन जो सजन सालार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह आदार तू पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह करीम तो फरमाए जॾहिं मां पहिरें आसमान ते वियुसि हज़रत जिब्राइल अमीन मूंसां गॾु असां दरवाज़ो आसमान जो खड़कायोसीं पुछा करण लॻो त केरु आहे हज़रत जिब्राइल तो फरमाए त मां जिब्रील आहियां उन फ़रिश्ते चयो त तोसां गॾु केरु आहे जिब्राइल अमीन अर्ज़ करण लॻो त मूंसां गॾु मुंहिंजो मुस्तफ़ा करीम आहे जॾहिं दरवाज़ो खुलियो मुंहिंजो आका करीम पहिरें आसमान ते वियो मुंहिंजो आका लजपाल नबी तो फरमाए मां उते कुझु इंसान ॾिठा जंहिंजा मथा हथोड़नि सां चिथिया पे विया जॾहिं उनजो मथो चिथजी पियो वञे वरी उहो सही सिधी वरी उनजो मथो दुरुस्त थी पियो वञे वरी उहे मलाइका हथोड़ा खणी उनजे सिरनि ते हणनि पिया उहे हथोड़ा जेकॾहिं ज़मीन जे जबलनि ते हिकिड़ो मर्तबा हथोड़ो हयो वञे त ही जबल पुरज़ा थी वञनि अहिड़ा हथोड़ा उन्हनि जे मथनि ते हणनि पिया मुंहिंजा आका फरमायो जिब्राइल इहे केर आहिनि जंहिंजा मथा चिथिया पिया था वञनि हज़रत जिब्राइल अमीन अर्ज़ थो करे हाउला इल्लज़ीन तसाकलत रूसुहुम अनिस सलाते या रसूल अल्लाह ही उहे आहिनि जेके नमाज़ न पढ़ंदा हुआ दोस्तो मुंहिंजा आका करीम ॾिसी आयो आहे जेको इंसान नमाज़ नथो पढ़े त मलाइका उनजा मथा चिथींदा पर जेके मुस्तफ़ा सां मोहब्बत रखण वारा उहे कॾहिं नमाज़ न छॾींदा मुंहिंजा आका करीम लजपाल नबी अलालत जी हालत जे अंदरि आहे पाण बीमार आहिनि ॿ खणी अचण वारा ऐं महबूब खे उथारनि ऐं विहारनि था हिकु मर्तबा मुंहिंजा आका फरमायो त आज़ान आई आहे ए अली ए अब्बास मूंखे खणी हलो त मां मस्जिद में हलां मुंहिंजो मुस्तफ़ा करीम मस्जिद में अचे थो सहाबा अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह तव्हां हली बि नथा सघो महबूब तव्हां बार बार निमाज़ जे वक़्तु मस्जिद में छो था अचो मुंहिंजा आका तो फरमाए कुर्रतो आइनी फिस्सलाते मूंखे निमाज़ पढ़ण में मुंहिंजूं अखियूं ठरंदियूं आहिनि मज़ो जो तुंहिंजी निमाज़ में आ न सोज़ में आ न साज़ में आ हबीब रब जे इहो ॿुधायो अखियुनि जी राहत निमाज़ में निमाज़ में वॾो मज़ो आहे निमाज़ मोमिननि जो मेराज आहे मुंहिंजो आका मेराज ते वियो हो त रब जो दीदार कयो हुई ऐं मुंहिंजो आका करीम लजपाल नबी तो फरमाए इन अहदकुम यो नाजी बेरब्बिही मा दाम फिस्सलाते जल्द में हमल वारा थकजी पिया मां त हिकिड़ो 1.5 कलाक तक़रीबन मूंखे जलसो करे आयो आहियां 12 में अधो मूंसां गॾु आहे
पर हमला वारा मुख आगे थकजी पिया है अन्या चवन था त असांजे लाइ 11 मुक़रर कयो 11 ते हर महीने जी 11 ते अचो असांखे बयान करे ॿुधायो हे त अधु कलाक में थकजी पिया जेके थकिया न आहिनि उहे त हथ मथे कनि अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो अल्लाह सभिनी खे मदीनो ॾेखारींदो कयो त मुंहिंजा आका फरमायो इन अहदकुम युनाजी रब्बहु मा दाम फिस्सलाते जेको इंसान जेसी ताईं नमाज पढ़ंदो वा जेसी ताईं हथ ॿधी करे रब जे हुज़ूर में हूंदो वा तेसी ताईं ॼण को रब सां गुफ्तगू करे रहियो आहे इनजे करे त मुंहिंजे आका करीम मुस्तफ़ा फरमायो आहे अस्सलातु मेराजुल मोमिन जो मेराज निमाज़ आहे जॾहिं निमाज़ माण्हू पढ़ंदो आहे त ॾुख गम परेशानियूं दूर थींदियूं हज़रत मौला अली ॼाणता या न हज़रत मौला अली शेर ख़ुदा असदुल्लाहुल गालिब असां सुन्नियुनि जो मुर्शिद मौला अली खे हिकिड़े जंग जे दौरान नेज़ो पैर में लॻो तीर जेको थींदो आहे तीर पैर में लॻो हाणे कढनि पिया त निकिरे न पियो हाणे उहो सूर पियो करे निकिरे न पियो मौला अली तो फरमाए ईअं न निकिरंदो मां निमाज़ में बीहां पोइ छिके कढिजो मौला अली निमाज़ में बीठो हुन ॿिए छिके कढियो त मौला अली चुरियो बि न निमाज़ पढ़ी जॾहिं फारिग थियो अर्ज़ु कयऊं ए मौला अली तव्हां पहिरीं कढो न पा सूर जे करे तकलीफ़ जे करे के नेज़ो कढण न पिया ॾियो वरी जॾहिं निमाज़ पढ़ियव असां कढियोसीं त तव्हां चुरियो बि न चाहे मौला अली शेर ख़ुदा तो फरमाए जॾहिं मां निमाज़ पढ़ंदो आहियां निमाज़ में मुंहिंजूं अखियूं ठरी पवंदियूं आहिनि मूंखां दुनिया जूं परेशानियूं विसरी सुभान अल्लाह जेकॾहिं तोखे निमाज़ जो मसो पुछणो आहे हज़रत इमाम हुसैन खां पुछ करबला जे पिण में यज़ीदी लश्कर साम्हूं तीर तलवार नेज़ा खयो बीठो आहे नंगियूं तलवारूं करे इमाम हुसैन खे शहीद करण जे इरादे सां बीठो आहे पर इमाम हुसैन चए थो यज़ीदियो बीहो हाणे हुसैन निमाज़ पढ़ंदो हमल वारनि खे सबक ॾींदो त तकलीफ़ुनि में बि निमाज़ न आयो इमाम हुसैन जा हुबदार आहियो मौला अली जा हुबदार आहियो त निमाज़ न छॾियो मुंहिंजा आका तो फरमाए अस्सलातु इमादुद्दीन निमाज़ दीन जो थंभो आहे जंहिं को निमाज़ छॾी उन को दीन खे ड्राहे छॾियो अल्लाह जो क़ुरान तो फरमाए अकीमुस्सलात निमाज़ क़ाइम कयो वला तकूनु मिनल मुशरिकीन काफ़िरनि मां न बणिजो निमाज़ पढ़ंदा कयो निमाज़ जा मसा त उन्हनि खां पुछ ओ जंहिंजी यारहीं था कयो महबूब सुबानी शहबाद नामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जॾहिं जो रात जो निमाज़ पढ़ंदा हुया माण्हू ईअं सम्झंदा हुआ ॼण को थंभो बीठो आहे जॾहिं तफसीर दान लिखनि था तारीख़ दान लिखनि था महबूब सुबानी सुञाणे तो था न यारी वारे यारी वारो पीर 40 सालन ताईं इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ंदा हुया 40 साल घटि अरसो न आहे 40 साल वॾो अरसो आहे उन महबूब सुभाणी जो मुरीद सदाई वरी निमाज़ न पढ़ी इहा ॻाल्हि सुठी न आहे गुस्से आज़म ओ मुर्शिद जीलानी गुस्से आज़म ओ मुर्शिद जीलानी नज़र कामरानी ओ बेड़ो बुढ़ड़े जो जानिब तो तारो मुर्दो जियरो करे तो उठारो
जारी करामत ऐं कहानी तुंहिंजी जारी करामत ऐं कहानी कर असां ते नज़र कानूरानी मेरा पढ़ो गोसे आज़म ओ मुर्शिद जिलानी नजर का नूरानी गौसे आज़म मुर्शिद जिलानी कर असां ते नजर का नूरानी हज़रत महबूब गौसे आज़म सुभानी शहबाद लान मकानी उनके पाणे में हिकिड़ो यहूदी रहंदो हुयो जॾहिं सैयदना महबूब सुभानी जी वफ़ात थी आहे त उहो यहूदी जे घर में हिकिड़ी नंढड़ी छोकिरी आहे सुभान अल्लाह उहा नंढड़ी छोकिरी पंहिंजे अबे खे थी चए अबा हिते जेको हर रोज़ राति जो थंभो ॾिसंदी हुयसि अॼु उहो थंभो नज़र नथो अचे यहूदी चवण लॻो त ए मुंहिंजी न्याणी थंभो न हो बल्कि इमाम हुयो सुन्नियुनि जो जेको राति जो बि इबादत कंदो अॼु असां हुनजा हुबदार सॾायूं असां यारहीं वारो पीर खे पंहिंजो मुर्शिद मञूं ऐं उनजी सीरत ते न हलूं इहो जुगाए नथो असांखे घुर्जे त पंहिंजे असराफ जे तरीक़े ते हलूं सुभान अल्लाह फरमायो अस्सलातुल खम्स मन हाफ़िज़ अलैहा कानत लहू नूरन वन बुरहानन व निजाता यौमल क़ियामा जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जेको निमाज़ी हूंदो आख़िरत में क़यामत जे ॾिहाड़े में उनजो चहिरो चमकंदो ॿरंदो पियो उनखे रब जन्नत जो चिठो ॾेई छॾींदो उनजे लाइ दलील हूंदो उहो जॾहिं आख़िरत जो क़यामत जे ॾिहाड़े में ईंदो रब फरमाईंदो हे निमाज़ी आहे मां हिनखे बख़्शे छॾियो आहे हल तूं जन्नती आहीं मुंहिंजा आका करीम लजपाल नबी थो फरमाए अञा थोरो जो अॻिते वञा छा थो ॾिसां मेराज जी ॻाल्हि पे कयुमि त मुंहिंजा आका फरमायो पहिरें आसमान ते वियुसि थोरो अञा अॻिते जो हलां छा थो ॾिसां त हिकिड़ियूं देगड़ियूं उन्हनि में बदबूदार किनो गोश्त ठही रहियो आहे ऐं ॿिन देगड़ियुनि में सुठो ख़ुशबूदार लज़ीज़ गोश्त थो ठहे कुझु अहिड़ा इंसान आहिनि जेके सुठे गोश्त खे छॾे बदबूदार गोश्त खे खाइनि था मुंहिंजा आका फरमायो ए जिब्राइल ये केर आहिनि अर्ज़ कई या रसूल अल्लाह ये उहे इंसान आहिनि जेके पंहिंजो हलाल पाक घर वारियूं छॾे करे परायुनि बुछड़ियुनि बेकार बदबूदार औरतुनि ना वेंदा हुया यानी ज़िनाकारी कंदा हुया मुंहिंजा महबूब उहे इंसान आहिनि जिन खे रब इहा सज़ा ॾेई छॾी आहे जो बदबूदार गोश्त खाई रहिया आहिनि ज़िना खां बचो ज़िना बुरो फेल आहे मुंहिंजा आका फरमायो को इंसान ज़िना कंदो आहे उनजो ईमान उन वटां निकिरी वेंदो आहे जेकॾहिं ज़िना जे दौरान उहो मरी पए त बेईमान काफ़िर थी मरी वेंदो उनजे लाइ आख़िरत में को बि ठिकाणो न आहे उहो जन्नत जो हक़दार न थींदो उनजे लाइ अल्लाह जहन्नम जा अज़ाब तयार करे रहिया आहिनि मुंहिंजो मुस्तफ़ा फरमायो मन ज़ना व ज़ुनिय बिही वलो फिल हीताने जेको इंसान कंहिंसां ज़िना कंदो आहे उनजे घर में बि इहो बुरो फेल ज़रूर थींदो अॼु असांजो हाल छा थी वियो आहे जो असां पाण खे गैरती सॼूं ऐं परायनि नंगनि खे निहारींदा वतूं असां पाण सम्झूं त असांजा नंग बि महफ़ूज़ हूंदा न जेकॾहिं तुंहिंजी अखि बुरो फेल करे थी त तुंहिंजा नंग बि महफ़ूज़ न रहंदा मुंहिंजो मुर्शिद हिकिड़ो मिसाल ॾींदो आहे त हिकिड़े बादशाह हुयो उन जॾहिं इहा हदीस ॿुधी त मुस्तफ़ा फरमायो मन ज़ना ज़ुनिय बिही वलो फिल हीताने जेको इंसान ज़िना कंदो उनजे घर में बि इहो फेल ज़रूर थींदो त उन बादशाह छा कयो पंहिंजी न्याणी खे सिंगारे संवारे करे ऐं बाज़ार ॾांहुं मोकिलियईं हाणे इहो
चवण लॻो त ॾिसां त सही इहो मां त फेल कॾहिं ज़िंदगी में कयो नाहे मां कॾहिं ज़िंदगी में ज़िना नाहे कई ॾिसां थो त मुंहिंजी न्याणी सां केरु ज़िना करे थो या न जॾहिं पंहिंजी न्याणी खे बाज़ार ॾांहुं मोकिलियाई उनजी न्याणी राति जे पहर में बाज़ार मां विच मां वई कंहिं इंसान अखि खणी उनखे ॾिठो न जॾहिं वापसि घर में पहुचण वारी हुई अञा दरवाज़े ते हुई हिकिड़ो शख़्स आयो भॼंदो उनखे चुमी ॾेई हलियो वियो दोस्ताने ज़ी वकार उन औरत उन न्याणीअ जे पंहिंजे वालिद खे ॿुधायो अब्बा मां सॼो शहर घुमी आयसि कंहिं निगाह खणी मूंखे न निहारियो बसि हिकिड़ो शख़्स मूंखे चुमी ॾेई हलियो वियो आहे उहो बादशाह चवणु लॻो त मुस्तफ़ा जी हदीस सची आहे मां कॾहिं ज़िंदगी में ज़िना नाहे कई कंहिं गैर औरत खे अखि खणी नाहे निहारियो बसि हिकिड़े दफ़ा हिकिड़ी औरत खे चुमी ॾिनी हुई उहो मुंहिंजे घर में बि थियो आहे ओ मुंहिंजा अदाओ मुंहिंजा मुस्लमान भाउ ज़िना बुरो फेल आहे ज़िना खां बच जेको इंसान जहिड़ी बुराई कंदो उन सां रब ओड़ी बुराई करे ॾेखारींदो रब बेनियाज़ आहे इन जे करे ज़िनाकारी खां बचो मुंहिंजो आका करीम लजपाल नबी मदीने वारो साईं थो फरमाए अॻियां जो वधा छा थो ॾिसां त हिकिड़ा इंसान आहिनि फ़सुल था ईअं जो दाणा था छटनि तव्हां बि दाणा छटींदा आहियो कणिक जा जवन जा या जंहिंजा बि तव्हां दाणा छटींदा आहियो भला हिकिड़े ॾींहं में उहो फ़सुलु तयारु थींदो आहे न आहे तयारु थींदो इन जे लाइ 2-3 महीना दरकार हूंदा आहिनि पर मुंहिंजो आका थो फरमाए मां जो ॾिसां त हिकिड़ा अहिड़ा इंसान आहिनि बसि हीअं दाणो छटनि था पुठियां फ़सुलु तयारु बीठो आहे अञा कटनि था त वरी पुठियां फ़सुलु तयारु बीठो आहे मुंहिंजो आका फरमायो ए जिब्राइल इहे केरु आहिनि मुंहिंजा आका फरमायो या रसूल अल्लाह जिब्राइल बि नर्सो करे या रसूल अल्लाह ये उहे इंसान आहिनि जे दुनिया जे अंदरि ख़ैर ऐं ख़ैरातूं कंदा हुया अॼु तव्हां बि जेकॾहिं ख़ैर ख़ैरात कई आहे अॼु हिन मजलिस में जेकॾहिं रुपयो बि तव्हां ख़ैरात कयो आहे इहो रुपयो तव्हांजो ज़ाया न थियो पर रब वटि रब जी बारगाह में महफ़ूज़ थी वियो ऐं मुंहिंजे रब जो वाइदो आहे त मां हिकूण खां ॾहूण करे ॾींदो आहियां ख़ैरात करण सां माल घटिबो न आहे बल्कि माल अञा वधंदो आहे जेकॾहिं अॼु तूं 100 रुपया ख़र्च कयो त अल्लाह तोखे ॾहूण घणो थींदो 1000 रुपया मुंहिंजो मुर्शिद सुणो दिलबर साईं तो बयान फरमाए चओ न सुभान अल्लाह हलाल खाओ हलाल पायो खुदा जी रहमत हलाल में हलाल खाओ हलाल पायो हलाल खाओ हलाल पायो खुदा जी रहमत हलाल में हराम खा खुद बचो बचायो हराम खा खुद वॾी नौसत हराम में हलाल खाओ हलाल पायो सुकून ज़हनी करार आहे हिते भी रहमत हुते भी रहमत हिते भी रहमत हुते